बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जंगल पहाड़ चवंता नादे अली अली, मुश्किल असांजी हल कंदे, मुश्किले कुशा अली अली। नाराए हैदरी, नाराए हैदरी। अस्सलामुअलैकुम माई सुहा। वालेकुम अस्सलाम। कमदार अलण, असांजे घर में खैर में आयो है। सनु कर पंहिंजे पीउ आचार रखे। बाबा के बाबा तो बनी दे वेला है। बिने बनी दे वयो आ त केड़ो बार मुझे गदह ते आ। चङो चङो कमदार, तव्हां वियो, मां तव्हांजे लाइ लस्सी जो गिलास खणी अचां। माई सुहा, मां तुंहिंजो लस्सीअ जो गिलास पीअण कोन आयो आहियां। रईस रुस्तम खान जो न्यापो खणी आयो आहियां। पिणे खे चइजांइ जीअं पहुचे, चइजांइसि त रईस रुस्तम खान तोखे पंहिंजी ओता कदे घुरायो आहे। कमदार अलण आयो हो ॿुधाइण। सम्झी न सम्झी? जे न सम्झंदी त कहिड़ो बार मुंहिंजे गदह ते आ। सम्झो। या अल्लाह खैर कजां। अलाए छो रुस्तम खान बाबे के सॾायो आहे। हदायदर मुंहिंजा बा खैर त आहे? तुंहिंजे मुंहं ते एतिरी मायूसी छो आहे? ऐं हा, हू कमदार अलण आहे न, उहो बि आयो हुयो। चवे पियो त बाबे खे रुस्तम खान पंहिंजी औताक ते घुरायो आहे। मां त बाबा साईं खे रोज़ रोज़ चवां थो त हितां लॾे हली पके शहर में वियूं, उते सुठा हुनर सिखी ऐं पंहिंजी सुकून जी ज़िंदगी गुज़ारियूं। हितां जे ज़ालिमनि बेरहमनि इंसाननि असांखां असांजी तालीम बि खसे छॾी आहे। हा दा, सोच त तुंहिंजी सुठी आहे, पर बाबी जी सोच कहिड़ी आहे? पर बाबा साईं चवे थो त मां मरंदे मरी वेंदुसि, पर पंहिंजे वॾनि जो ॻोठु ऐं इहो कब्रिस्तान कोन छॾींदुसि। केरु सम्झाए बाबा साईं खे? पर अदा, ही ॻोठ त वॾेरनि ऐं सरमाएकारनि जो बि आहे। पोइ उहे छो हिन ॻोठ मां लॾे करे शहर में वञी घर ठाराए वेठा आहिनि? हू त वॾेरा आहिनि न, हुनजी मर्ज़ी आहे। ज़ुल्म करणो आहे त असां ग़रीबनि ते करणो आहे। अस्सलाम वालेकुम यार हैदर। वालेकुम सलाम। वालेकुम अस्सलाम। सुहा, तुंहिंजा कहिड़ा हाल आहिनि? मां त बिल्कुलु ठीकु आहियां। तूं ॿुधा, तूं ठीकु आहीं? ऐं मुंहिंजी सहेली ज़ीनत कीअं? कॾहिं वठी अचिस न हिते। ज़ीनत ख़ुशि आहे, तुंहिंजे लाइ सलाम मोकिलिया अथसि। वालेकुम अस्सलाम। सुहा, हा सखड़ा हवालो वठंदी महिमान खां या को खाइण पीअण जो बंदोबस्त बि कंदी हुअसि? हा, कयां थी बंदोबस्त। बिल्कुलु मां बादल जे लाइ मखण, माखी ऐं हा पराठा बि मखण में ठाहे इजो थी खणी अचां। ठीकु आहे यार। बादल ॾिया वाल खैर में अचणु थियो आहे? हा यार हैदर, शेर खान हिन ॻोठ में वञे थो पंहिंजी दहशत फैलाईंदो। जंहिं बि ग़रीब माण्हू खे वठे थो, पूरी लठ थो पुठीअ ते भञेसि। यार बादल, शेर खान त वॾी नाजाइज़ी थो करे, पर छा कयूं? असां ग़रीब आहियूं। तूं ऐं मां हुन सां विड़ी बि कोन था सघूं यार। छो नथा विड़ी सघूं? असां मर्द न आहियूं छा? असांजे दिलनि में दिलेरी न आहे? इहा ॻाल्हि न आहे बादल, इहा ॻाल्हि न आहे। असुल ॻाल्हि इहा आहे, इन्हनि वॾनि माण्हुनि जा यार दोस्त सभु उन्हनि जा आहिनि। अड़े ॿियो त ठहियो पुलिस, कानून सभु इन्हनि वॾेरनि जो आहे। वकील, जज, वॾा वॾा ऑफिसर सभु इन्हनि वॾेरनि जा अथई। अड़े केरु आहे असां ग़रीब जो हिते? यार हैदर, तूं भली डिजणो थी, मां कायर कोन थींदुसि। जेकॾहिं हिन ई शेर खान मूंसां मुआदो अटकायो, हिन ई कुआरे गन सां मुंडी लाहे छॾींदोसांसि। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे।
असीं शेर खान जा हारी आहियूं। तूं छॾ कावड़ खे यार, एॾी कावड़ न कर। हारी त सदाईं ग़ुलाम हूंदो आहे ऐं वॾेरा हाकम हूंदा आहिनि। पर हिकु ॻाल्हि ॿुधी छॾ, शेर खान जे पुठीअ ते वार करण जी कोशिशि न कजांइ। यार हैदर, तोखे त मां हिन ॻोठ जो दिलेर ऐं लीडर सम्झंदो हुयुसि, पर शायदि या मुंहिंजी भुल आहे। मूंखे चढ़ाए न बादल। हैदर कल्ह बि जवान हुयो त अॼु बि जवान आहे। जेको तोखे कुझु चयो अथमि न, इहो तुंहिंजे भले लाइ तोखे चयो अथमि। मुंहिंजे भले खे छॾ, खण हथियार हथ में त कयूंसि सिर धड़का धार। बादल, जेकॾहिं शेर खान जे वार खां गुथासीं न, त कंहिं न कंहिं तरीक़े इहो पुलिस खां असांखे बंदि कराए असुल सॼी उमिरि जेल में बंदि कराए छॾींदो। पोइ केरु छॾींदो असांखे जेल मां? केरु आहे असांजो हिते? यार हैदर, इहो सभु कुझु मूंखां बर्दाश्त कोन थो थिए। मां पंहिंजो फ़ैसिलो पाण कंदुसि, पाण। हा, वॾो को जज़्बाती ऐं ज़िद्दी रो आहे बादल। अरे मानी बि कोन खाधई। इहो न सोचई त असां ग़रीब मज़ूर इन्हनि वॾनि माण्हुनि सां जहिड़ो नथा करे सघूं। छाजो जहिड़ो? कहिड़ी ॻाल्हियूं थो करीं? बादल केॾांहुं वियो आहे? मानी बि कोन खाई वियो आहे। सुहा, बादल त चवे थो त मूंखे हथियार वठी ॾे। हथियार? त सिंध में जेके बि माण्हू शैतानगिरी करे रहिया आहिनि न, सभिनि खे मारिया। हला हुजे, तुंहिंजी ऐं बादल जी यारी त मूंखे सम्झ में नथी अचे। थोड़ी देर में चिड़ी था पओ ऐं परजी था पओ, सम्झ में ई नथो अचे। मानी बि कोन खाई वियो। बाबा, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तूं पुट इधर अञा न आयो आहे छा? हाँ बाबा, हैदर आयो आहे, अंदर आहे। पर बाबा, कमदार अलण आयो हुयो, चवे पियो त वडेरे रुस्तम खान तोखे पंहिंजी औताक ते घुरायो आहे। हाँ सूंह पुट, वडेरे न्यापो हिन अखियुनि ते। सूंह पुट, अंग्रेज़ त असांखे आज़ादी ॾेई विया हुया, पर असांजी क़ौम जा वॾा माण्हू असां ग़रीब मिसकिननि खे ग़ुलामीअ जा ज़ंजीर पराए छॾिया अथनि। ज़ंजीर बाबा, ही गुलामी जा ज़ंजीर आखिर कॾहिं टुटंदा? सूंह पुट, अहिड़ा ख़्वाब न ॾिस जन ख़्वाबनि जी तहबीर ई न हुजे। बाबा मुंहिंजो त हिकिड़ो ई ख्वाब हुयो। मुंहिंजी हिकिड़ी सिक हुई, उम्मीद हुई त मां पढ़ी लिखी हिकु वॾे मुक़ाम ते पहुचां, डॉक्टरणी थियां, पुलिस ऑफिसर थियां, कमिश्नर थियां या जज थियां ऐं पंहिंजे ग़रीब माण्हुनि जी मदद करे सघां। पर सूंह धीअ, इन्हनि उमेदुनि जो आसरो लाहे छॾ, छो त ॻोठ जा वॾा माण्हू ॻोठ जे स्कूल खे ताला हणी बंदि करे छॾियो अथनि ऐं ॻोठ जा वीचारा हारी ग़रीब ऐं मिसकिन वीचारनि जी औलाद खां तालीम जहिड़ो ज़ेवर खसे छॾियो अथनि, खसे। बाबा, जिन भी असां न्याणी जी तालीम खे बंदि कयो आहे, स्कूलनि खे ताला हया आहिनि, अल्लाह साईं कंदो कॾहिं सुखियो न रहंदो। सूंह धीअ, वॾा माण्हू पंहिंजे पुटनि ऐं पंहिंजे धीअरनि खे ऐं पंहिंजे भेनरुनि खे वॾनि स्कूल ऐं वॾनि कॉलेजनि में तालीम ॾियारनि था। बाक़ी असां ग़रीब मिसकिन जूं न्याणियूं गैरत जी आड़ में
कतुल पियो थियनि कतुल। बाबा सही थो चवे, मूंखे कुझु न कुझु करणो पवंदो। अल्ला तूं मदद कर। मूंखे इंसाफ़ जी ॻोल्हा आहे, इंसाफ़ जी ॻोल्हा आहे, मूंखे इंसाफ़ जी ॻोल्हा आहे। इंसाफ़ किथे मिलंदो मूंखे को ॿुधाए, मुंहिंजा के सूर ॿुधे। इंसाफ़ आख़िरकार इंसाफ़ किथे मिलंदो? वॾेरनि जी ओताकुल में या वॾेरनि जे फ़ैसिलनि में? मूंखे आहे इंसाफ़ जी ॻोल्हा। इंसाफ़ किथे आहे? इंसाफ़ मुंहिंजा को सूर ॿुधण वारो आहे। इंसाफ़ 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 जी ॻोल्हा आहे। मूंखे को ॿुधाईंदो या इन्हनि थाणनि में जिते मज़लूम माण्हुनि सां ज़ुल्म आहे, या इन्हनि व्याजनि वटि कंहिं वटि आहे इंसाफ़? न कोर्टुनि में इंसाफ़ आहे, न थाणनि में इंसाफ़ आहे। अड़े इन्हनि व्याजनि वटि बि इंसाफ़ कोन्हे को असां ग़रीबनि जे लाइ। असांखे इंसाफ़ खपे, मूंखे इंसाफ़ जी ॻोल्हा आहे। हिते बि इंसाफ़ कोन्हे को। मुंहिंजा सूर केरु ॿुधंदो? मुंहिंजा सूर केरु ॿुधंदो? मूंखे केरु ॿुधाईंदो? इन ॿिच भाण वारनि ग़रीबनि मज़लूमनि जो जेके रत था पीअनि, अड़े 3600 रुपया कणिक जो जेको मण हुयो उहो तव्हां वञी 2200 रखियो आहे, ऐं भाण जो बोरो 18,000। एॾो ज़ुल्म इन हारनि मज़लूमनि सां। इंसाफ़ कंहिंखां घुरंदासीं? दुकानदारनि वटि इंसाफ़ कोन्हे को। इन्हनि आबादगारनि वटि जेके वॾा वॾा ज़मींदार आहिनि उन्हनि वटि हारनि जे लाइ इंसाफ़ कोन्हे को। असांखे इंसाफ़ खपे। असां इंसाफ़ जी ॻोल्हा जे लाइ आहियूं। इहे ट्रांसपोर्ट वारा जिते टैक्स लॻाई थी वञे, तेल रुपया थो चढ़े, त असां ग़रीबनि जो रत पीअण जे लाइ असांखां 150-200 रुपया एक्स्ट्रा किरायो वरितो थो वञे। इन्हनि दुकानदारनि वटि, इन्हनि सोनारनि वटि, इन्हनि कपिड़े वारनि वटि, सनअतकारनि वटि, ट्रांसपोर्ट वारनि वटि भाई कंहिंजूं दावूं कयूं। असांखे इंसाफ़ कोन्हे को। असांखे इंसाफ़ काॾों मिलंदो? असांजा सूर केरु ॿुधंदो? इंसाफ़ जी ॻोल्हा आहे। मूंखे को ॿुधाए, मूंखे को सूर पंहिंजा ॿुधाए, मुंहिंजा को सूर ॿुधे त इंसाफ़ काथे मिलंदो? इंसाफ़ काथे मिलंदो? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहे आकाश? हा यार हैदर, कहिड़ा हाल ॿुधाएं। सॼो ॾींहुं ज़मीन जो कमु करे करे हिन जिस्म जे संदनि में सूर पइजी वियो आहे। सही थो चई आकाश। असीं ग़ुलाम क़ौम आहियूं जेका सालनि खां इन्हनि ज़ालिमनि वॾेरनि जी ग़ुलामी कंदा पिया अचूं। छा कजे? हा दा हैदर, 7 पीढ़ियुनि खां वठी असांजी क़ौम ग़ुलाम रही आहे। अञा केतिरो ग़ुलाम रहंदी? जेसीं ताईं हिन क़ौम जो हर नंढो वॾो मर्द या औरत तालीम हासिल नथो करे न, तेसीं ताईं हीअ क़ौम ग़ुलाम रहंदी। छो त क़ौमुनि में शऊर तालीम आणींदो आहे। तालीम ऐं कलम खे हिकु वॾी ताक़त आहे। सच थो चवीं अदा हैदर, सच। इल्म हिकु वॾो हथियार आहे। इल्म सां ई त आज़ादी मिलंदी आहे। यार आकाश, मूंखे देरि पई थिए, मां वञा थो वॾेरे जी वांगार ते। बाबा साईं अंदरि वेठो अथई, वञी उन सां कचहरी कर। हा दा हैदर, मूंखे बि वॾेरे जी वांगार जो सॾु आहे। ठीकु आहे, अच त गॾिजी हलूं, न त इन वॾेरनि जा चमचा असुलु मथो ई खाई वेंदा। हल त। हा पोइ अच त हलूं। इधर पुट, इधर काॾे हो? मुंहिंजो सॾ ई न ॿुधई, ईअं हले वियो। लॻे थो त यारमंद वारनि जी खेरिया ते मूंखे वञिणो पवंदो।
चाचा आचर मुबारक हूँ तई मुबारक हूँ। अरे बसू खैर मुबारक हूँ दे त ख़बर अॼु ख़ुशीअ मां झुमिर हणंदो थो अची ऐं वरी हथ में मिठाई लॻे थो त असांजे मुल्क में महांगाई ख़तम थी वई आहे। चाचा आचर महांगाई जो बार तो उन्हनि माण्हुनि मथां आहे जेके पंहिंजो रोज़गार न आहे, पंहिंजी सरकारी नौकरी न आहे, पंहिंजी ज़मीन न आहे। महांगाई जो तो उन्हनि माण्हुनि मथां बार आहे न बाबा। पर चाचा आचर छॾ हिननि ॻाल्हियुनि खे, हाणे ही मिठाई खा ऐं वात मिठो कर बाबा। हाणे सम्झी वियुसि पक साधू मंगणो करे आयो आहे मंगणो। न न चाचा आचर वॾेरे रुस्तम खान जो डांस गोए खटी आयो आहे। कल्ह रेस रुस्तम खान जो कुकड़ मेल खटी आयो आहे ऐं अॼु डांस इन ख़ुशीअ में वता तो माण्हुनि जा ही वातड़ा मिठा कराईंदो बा। अरे निभागा एडी खुशी वडेरे के बिना है गोए डांस जी जेडी खुशी तो किया। छो न खुशी कया वडेरे जो नीमक तो खावा उहा भी मां न मल्हाया या भला 5 लेके तो मल्हाया 5 लेके लगे तो तोखे खुशी ना आहे थी। मां मिठाई जो ज़रो भी तुंहिंजे वात में हाणे न विझंदुमि। अरे ठायो बुझो खैरा मां वञा तो यार मोहनदार जी खैरियत खाइण। हा यार मोहम्मद जी खैरियत खाइण उन्हनि जो कॾु अथई आहे। हा मुगरे सदा मां भी वेंदुसि मूंखे कहिड़ो जेको आहे तकलीफ़ आहे मां भी हलियो वेंदुसि 5 लेके। अरे सुधरो कुछ सुधरो अरे करे असांजी क़ौम जा माण्हू सुधरंदा। सॼो ॾींहुं वॾेरे जी उताक ते वेहण सां तरक़ी कोन थींदी आहे। तरक़ी थींदी आहे कमकार सां ऐं महिनत सां। इहो चाचा आचर कंहिंजी तरक़ी थिए या न थिए तंहिंमें मुंहिंजो छा। मां त पियो बाबा ख़ुशियूं कंदुसि तो बि 5 लेखे। पंहिंजे लॻे थो त तूं हाणे सुधरंदो। हाणे ॻाल्हि ॿुध मां वञा थो तूं जे हली खैरियत ते पोइ मां बि ईंदो तव्हां पोइ 5 लेखे। हल मां तोखे कोन वठी हलंदुसि। मिठाई खाईंदे मां कोन खाईंदुसि। मुझा आवा रही सवा जड़ो सुह नालो बुधम तेरी सुह डिठम कमाल जी सुह थई। गोठ जे चंगे मुड़स जो पुट रही तडे मान पई थी दे न त एड़ी मुंह वारी चमाट हणे न जो ये अखिन जा ये लोणा भी फ्री वने। कमदारा छोरी जी त तरार खां भी वधीक तेज ज़बान आ। कमाल जो तेज दिमाग अथस। रेशन नंढा कमाल जी सूह हुजेस या दबान तेज तरार खां हुजेस खणी सफ़ा लाजवाब हुजे अबा केड़ो बार आ मुझे गढ़ ते। कमदारा ये खूबसूरत सूह त असां जी हवेली में हुजे हिन ककाए घर में छो। नंडा रईस ही कखाऊं घर मुझे लाए ताजमहल का घट ना है छो तो मां एक इज्जतदार पिए जी दिया ऐं इज्जतदार भाजी भेण आया। वाह कमाल जो कुल थई। कमदार कमाल जी छया कमदार
बिल्कुलु रही सरदार कमदार जी क्या ले जानवर आहे के मजबूत किले सा बधी छड़ी से जानवर के हाँ ठीक बा ओ जी चवी ती मां असल लुक्तो तो हणा से तुझे पीसा मुझे रिश्ते जू गालियूं हली रहियूं आहिनि सुहा तोसां लाऊं लहंदुस तोसां शादी कंदुसि वाह कमाल जी शइ आहे कमदार हिन जानवर सां सूंहं लाऊं लहंदी छा ॿुधुई हाँ रईसा भली लाऊं लाहे यो जानवर भला कहिड़ो ॿार मुंहिंजे गॾ ते आ त पोइ ठीकु आहे अच मूंसां हा हलऊं या अल्लाह हिन शेर खान जी दां ॾियां त कंहिंखे ॾियां हिन जो पीउ त हिन ॻोठ वारनि जे लाइ छपर छाऊं आहे पोइ ही छो वासी नांग अची बणियो आहे अल्लाह अज छो तू एतिरो परेशान आई आकाश मां तोखा सिवा नथी रही सघां मां त नंढे हूंदे खां तुंहिंजे नाले थियल आहियां ऐं खीर बि पीतल आहे पोइ शादी करण में एतिरी देरि छो कई अथई हाँ सुहा शादी करण जो वक़्तु हाणे परे न आहे फसल बि खयूं आहे सुभाणे बाबा या मां चाचे अचर खां शादीअ जी तारीख़ पुछण ईंदा तारीख़ सची हाँ हाँ सुहा इहो सच आहे मुंहिंजे दिलि में मोहबत जी चिणग ॿरी आहे इन ई चिणग तो मुंहिंजे दिलि में बाहि जो भभड़ ॿारे छॾियो आहे सच सुहा सुहा मां मुर्शिद कलंदर लाल शहबाज़ जे मेले ते थो वञा अॼु मेलो लॻो आहे कलंदर लाल शहबाज़ जो जीअं ई मां मुर्शिद लाल शहबाज़ जे मेले तां वापसि ईंदुसि बाबा जी अम्मा खे शादीअ जी तारीख़ पकी करण लाइ मोकिलींदुमि हाणे त ख़ुशि मुंहिंजे लाइ मुर्शिद लाल तां कहिड़ी सुखड़ी आणींदे हा सुहा ॾिस तूं त मूंखे माखी ऐं मिसिरीअ खां बि मिठी आहीं जल्दी अचिजांइ मां तुंहिंजी राह ॾिसंदसि मां जल्दी ईंदुसि सुहा जल्दी ईंदुसि मां ठीकु सुहा तुंहिंजी सूंहं जो कसम तुंहिंजी कावड़ी मूंखे मिठी थी लॻे मुंहिंजी सूंहं जी कूड़ी तारीफ़ न कर मां तोसां नाराज़ आहियां हल सुहा तुंहिंजो रिश्तो आकाश सां थियल न हुजे हा न चाचे आचर खां मां पंहिंजे लाइ घुरां इहे त जोड़ा आसमान ते ठहंदा आहिनि इन्हनि ॻाल्हियुनि में त बहस करणु फज़ूल आहे पर मूंखे इहो त ॿुधा मां तुंहिंजे लाइ एॾा सुठा पराठा प्यार सां मोहबत सां मखण में ठाहे आई हुयसि तूं छो हली वे हैदर अहिड़ी ॻाल्हि कई जंहिं ते मां कावड़ करे हले वियुसि चइबो त तव्हां ॿई मुंहिंजी गिला पिया कयो अॼु मां तव्हांजा कन थो पटिया यार यार ते यकीन कर ऐं ईदा पियो अचे यार हैदर यार ये न कर यार दा हैदर यकीन कर तुंहिंजी गिला न न न न ठीकु आहे मां त मिड़ई मज़ाक पे कई बादल ॻाल्हि न ॿुधई वॾेरो जावल खान आहे न वॾो अकुल वारो माण्हू अथई ऐं हुनजे ॻाल्हाइण में बि वॾा वर वकड़ अथई असुल मां थो चवां त महल में हितां लॾे हलूं इन में असांजो सुठो आहे यार हैदर मां तव्हांखे चवां थो असांखे बि हितां
लॾणु घुरिजे, छो त ज़ुल्म थींदे ॾिसंदे गुनाह आहे। बिल्कुलु सही पियो चई, इहो त मां चवां थो छो त हेॾा लॾे हलो त बहितर आहे। हैदर हैदर मूंखे बचायो, मुंहिंजे पोयां पुलिस आहे। पुलिस न बन डिॼ न, पुलिस खे एतिरी ज़रूरत ई न आहे जो मुंहिंजे घर में घिरी तोखे हितां गिरफ़्तार करे। हीउ हैदर जो घर आहे, कंहिं अहिड़े घर जो घर न आहे जो पुलिस तोखे हितां वठी वेंदी। तूं परेशान न थी न बन, न परेशान बना, कंहिं ॻाल्हि जो भउ न कर। इहो ॿुधाए त तोखे पुलिस छो थी गिरफ़्तार करे। बादल तव्हांखे त ख़बर आहे असांजे वॾनि जी ज़मीन कुल 7 जरेबा, जेका ज़मीन रुस्तम ख़ान जे ज़मीन जे विच में आहे ऐं रुस्तम ख़ान फ़सुल करण लाइ पाणी बि न ॾींदो हो। हा हा इहा त ख़बर आहे, हाणे इहो ॿुधाए त थियो छा आहे। रुस्तम ख़ान मूंखां ज़मीन ख़रीद कई ऐं पैसा घुरियामांसि त चयईं तूं चोर आहे, मुंहिंजे गुदामनि मां तो कणक चोराई आहे ऐं मथां वरी फिराद कई अथई। अच्छा, पैसा बि तुंहिंजा ऐं चोर बि तूं। वाह रे वाह रुस्तम ख़ान तुंहिंजो ॾाढ। इन जे करे चवां थो सुठो अथव त हितां लॾे हलो, इन वॾेरनि जी पचर छॾियो। यार हैदर, ज़मीन बि न बनजी, पोख जे लाइ पाणी बि ज़मीन जो न बनजी, बनी जो बंदि। इहो वॾो गुनाह ज़ुल्म न आहे त बाक़ी छा आहे। बादल सही पियो चवीं, रस्ता बंदि करणु, पाणी बंदि करणु, इहो ज़ुल्म न आहे त ॿियो छा आहे। ॾाढा वॾा ज़ालिम आहिनि हितां जा वॾेरा। कजे त हाणे कजे छा बादल। हा यार हैदर, मुंहिंजी मालिकी कयो ऐं पुलिस खां बि मूंखे बचायो। न बन तूं परेशान न थी, बादल ऐं मां हलूं था, इन रुस्तम ख़ान साली ओताक ते ॻाल्हायूं था। हा न बना, त तूं न बन चए, तूं पैसा घुरण ते न बन पैसा घुराइनि त तूं हुन ते फिराद कई आहे। हीउ कहिड़ो वॾेरो आहे यार, मूंखे त सम्झ में नथो अचे। हा न बन तुंहिंजो हक़ तोखे मिलंदो। जेकॾहिं सूबेदार सां जहिड़ो करिणो पियो जहिड़ो बि कंदासीं। अचो मूंसां। हलो त हलूं था वॾे जो ताक़ ते मूंसां मुआदो वठण त हैदर कैद थी वियो। बाबा लाइ छो देर कई आहे, मूंखे त उल्को थी पियो आहे बाबा जो। बाबा बाबा तो अचण में एतिरी देर छो कई, मूंखे त तुंहिंजो उल्को थी पियो हुयो। सुन पुत्र, वॾेरे रुस्तम ख़ान अहिड़ो ॿार रखियो आहे। ॿार कहिड़ो ॿार रखियो आहे बाबा? सूंहं धीअ, जेकॾहिं हौसलो अथई त ॿुध, वॾेरे रुस्तम ख़ान तुंहिंजो रिश्तो घुरियो आहे पंहिंजे शेर ख़ान, पंहिंजे पुट शेर ख़ान जे लाइ। तो कहिड़ो जवाब ॾिनसि बाबा? सूंहं, मां एतिरो बि चयोमांसि त सूंहं जो रिश्तो नंढपण खां आकाश तां थियल आहे, पर उहो ज़िद करे रहियो। एतिरो बि चयोमांसि थुक पटे ते उछलाए रुस्तम ख़ान वात सां न आहे खणबी। अचे हाणे इहो शेर ख़ान हिते त कयांसि न सिर धड़ खां दार न कुआड़ीअ सां। तूं धीअ, शादी तूं औरत ज़ात आहीं, ही जहिड़ा असां मर्दनि जे लाइ आहिनि। तूं हाणे अंदरि हल। अस्सलाम वालेकुम चाचा चरखान, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। चाचा चरखान, बाबा रेस रुस्तम ख़ान जी ॻाल्हि खे मश्किरी भोग न भाइजाए।
इन ॻाल्हि ते सोच जाए छो त रेस रुस्तम खान ट्रेड़ी आंगुर खे सिधो करण बि ॼाणींदो अथई ॼाणींदो हा कमदार सलाह ॾियण आयो आहियां या धमकी जेकॾहिं धमकी ॾियण आयो आहे न पंहिंजो पटको न लड़ाए ऐं निकिरे था हलो अब्बा वो मुझे अब्बा आचर खान बाबा आचर खान बाबा चिड़ी छो थो मां कमदार में ताकत काथे आहे जो तो आचर खान खे धमकी ॾियां बाबा मां त तोखे सलाह ॾियण आयो आहियां सलाह ॾियण ऐं हा अब्बा आचर खान ऐं मां तोखे इहो बि वरी वरी बि चवंदुसि त रेस सां मिटरी कंदे न बाबा त तुंहिंजा ॿई हथ गिह में हूंदा गिह में ऐश कंदे बाबा ऐश हा कमदार तूं ईअं न मुड़ंदे लॻे थो त लठ कुहाड़ी मूंखे खणी पवंदी ओ अब्बा इज़त कर अब्बा चर इज़त कर आयल जो कुझु अदब बि कर मां छेड़े लाइ तयार न थी मां बि लिधाइणो कोन आहियां रेस रुस्तम खान जो कमदार आहियां ऐं ॿुध बाबा तुंहिंजो नसीब आहे भाग था खोलनि निभागे जा अड़े रेस सां मिटरी कंदे न त ख़ुशियुनि में हूंदे जेकॾहिं जवाबु ॾिने न त न सिर बचंदी ऐं न वरी घर बचंदी हा हाणे तोखे बेइज़तो करिणो ई पवंदो बेइज़तो छा कंदे बादल ॾिसी पियो न नबन ग़रीब मथां ये ज़ालिम वॾेरा केॾा इल्ज़ाम पिया हणनि पाण ॾिठी न यार हैदर ॿई पापी ज़ालिम बेरहम आहिनि पीउ पुट जी सोच में इहो आहे त ही राज असांजी बेअत करे पर इहो नामुमकिन आहे कॾहिं न थींदो बिल्कुलु सही थो चए बादल ॿई पुट इहो था चाहिनि त जीअं राज वारनि खे हिसाए कमज़ोर करे हिननि खे पंहिंजे हेठां कयूं जेकॾहिं न ही राज वारा जागी पिया ऐं हिननि में शऊर अची वियो न त सभु हितां लॾे वेंदा पोइ हिननि जूं ज़मीनूं केरु कंदो हिननि खे केरु वोट ॾींदो हिननि खे साईं बाबा भोतार साईं केरु चवंदो इहा ई त हिननि जी साज़िश आहे यार हैदर असांखे बि हाणे हितां लॾण में देरि करणु न घुरिजे इहो ई त मां चाहियां थो सुठो आहे त हितां लॾे हलूं इधर पुट वॾी तो चक्कर हणी जा ठीकु आहे बाबा साईं पर मोटण वारी कजांइ अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सुल्तान खान ख़ुशि आहीं ख़ैर लॻो पियो आहे कीअं अचणु थियो आहे सुल्तान खान ख़ुशि आहियो ख़ैर अबा सुल्तान खान मूंखे ख़बर पई आहे त तव्हांखे सरकारी नौकरी मिली आहे हा बादल सरकारी नौकरी मुख़्तियारकार नौकरी जो ऑर्डर मिलियो जेको मूं न वरितो हा तुंहिंजी सोच में आहे त मां वॾेरे रुस्तम खान जो पुटु आहियां SP थियां IFI इंस्पेक्टर थियां हा ॻाल्हि मुंहिंजी ॿुधो दा वॾे या वॾे कारोबार वारे जो पुटु आहियां त इहा नौकरी मां छो करियां इहा नौकरी उन्हनि जो हक़ु आहे जेके ग़रीब महिनत मज़ूरी करे तालीम हासिलु कनि इहा नौकरी उन्हनि जो हक़ु आहे असां वॾेरनि जो हक़ु न आहे वाह सुल्तान खान वाह तुंहिंजी सोच में वॾेरे रुस्तम खान जी सोच में ऐं शेर खान जी सोच में राति ॾींहं वारो फ़र्क़ु आहे इहा हक़ीक़त आहे
इहा हक़ीक़त आहे सुल्तान खान। जेकॾहिं तो वटि पंहिंजे वॾनि जी मिल्कियत प्रॉपर्टी कारोबार आहे त पोइ तव्हांखे सरकारी नौकरी करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? यार सुल्तान, हक़ीक़त पुछी न त हिन तर में जेके बि वॾेरा आहिनि इहा तव्हां वारी सोच रखनि न त यकीन करी त हिन मज़लूम ग़रीब अवाम जो पढ़ियल लिखियल को बि नौजवान हिन सरकारी नौकरी खां महरूम न रहंदो। हा, मां त पढ़ियल बि न आहियां, घर वेठे सर्टिफिकेट ऐं डिग्रियूं मिलियूं आहिनि, अचे कुझु बि नथो, अवाम जी ख़िदमत कीअं कंदुसि? इहा हक़ीक़त आहे। यार सुल्तान, तव्हां वेहो, तव्हांजे लाइ कुझु खाइण पीअण जो बंदोबस्तु करे अचां, ठीकु आहे न? सिर्फ़ु चांहि पीअंदुमि, सा बि सुठे होटल जी, घर जी चांहि न। होटल जी? त पोइ ठीकु आहे, हा त खैर सुठे होटल ते हली चांहि बि कयूं था ऐं कचहरी बि कयूं था। हा हलूं था। शारको वटि मिलावट वारी चांहि न आहे मिलंदी, अचो त हलूं रे सुल्तान खान खे उते हली चांहि पियायूं। अचो त हैदर, हली 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 हलो, अचो हलो। अचो अचो अचो। रुस्तम खान जी, तव्हां ॾियां त कंहिंखे ॾियां? केरु मुंहिंजी दाह ॿुधंदो ऐं केरु आहे मुंहिंजो हिते? हिकु पासे खां रत जा रिश्ता ऐं ॿिए पासे खां वॾा हथियार, कयां त छा कयां? चाचा अचर खान, असुल बाबा भाग था खुलनी, भाग मुंहिंजा अहिड़ा भाग नथा खुलनि। लॻे थो मुंहिंजे भागनि खे कंहिं घुटो ॾिनो आहे। कीअं आचर खान? गिदामरी, इहो भाग न, इहो डमर आहे, डमर। चाचा आचर खान, भला इहो मूंखे ॿुधाए त इहो डमर मिलंदो किथे? ॼांसि त घुटा। गिदामरी, जॾहिं ख़ुशियुनि खे नज़र लॻंदी आहे न, डमर अची उते बीहंदो आहे। चाचा आचर खान, मूंखे इहो सम्झाए त इहो डमर मिलंदो किथे? पासारीअ जे दुकान ते मिलंदो या मेडिकल स्टोर ते मिलंदो या वरी शारकार दुकान ते मिलंदो? गिदामरी, इहो डमर तोखे किथे न मिलंदो, न दुकान तां मिलंदी, न स्टोर तां मिलंदी, न कंहिं पासारी तां मिलंदी। इहो डमर ओच ते अची माण्हुनि जे मथां बीहंदो आहे। अरे हेॾे बशू, हिते छाजे लाइ आयो आहीं पंहिंजे लेखे? अरे चुप करे बीहो, ओता कुंजा चमचा त ॾियां न घुटो। अरे हल अचर खान, ही वारी ॾिस, मैखाने जो चमचो सॼो ॾींहुं वते थो मैखाने जी बुहारी ॾींदो, मैखाने जी सफ़ाई कंदो, तो बि पंहिंजे लेखे। तूं वरी कहिड़ो ओता कुन ते मौलूद चवंदो आहीं? हाँ, तूं बि इहो महिमाननि जा हथ धोराईंदो आहीं ऐं ओता कुन जूं बुहारियूं ॾींदो आहीं। अरे हेॾे तूं बि त इहो मुफ़्त में मालिक मकान जो चरस पीअंदो आहीं ऐं वतंदो आहीं, उनजी मकान जी सफ़ाई कंदो ऐं मालिक मकान जूं मेहूं चारींदो। मूंखे ख़बर न आहे, कारा मवाली सॼो सड़ी सड़ी इहो कारो थी वियो आहीं रुड। हाँ, तो बि पंहिंजे लेखे। बचू मवाली, तो हिन चाची आचर खान जे मुंहं ते मुंहिंजो नकु वेठो आहे, नकु। अचु जाए मुंहिंजे मेखाने ते, तोखे हाणे भंग जो गिलास त छा, पर पाणीअ जो ढुक बि न मिलंदो। सीधो चयो आचर, हेड़ा मवाली बि पाणीअ जो ढुक भंग जो ढुक ॾेई दादा पाण छेड़ लॻा पिया आहियूं। हलू करो। अरे हेॾे मां अॼु ई परेशान लॻो पिया, अची मुंहिंजे घर में वरी किरोध कयो आहे तव्हांखे। अॼु मां तव्हांखे ठाहियां थो। चाचा आचर, छो बाबा अॻिले छो हणंदे छो?
अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अगस्त अगस्त चाचर कहिड़ा हाल अथई? अगस्त शुक्र अलहमदुल्ला मां सही सुठो थियो तव्हां पाण अची वियो। तव्हां सां मूंखे कचहरी करणी आहे। चाचा आचर पूरी कचहरी वञी बाबा अंदर कजो। आकाश परियां हवाल तॾे कलंदर शहबाज जे मेले जा। यार बादल असां त पांधीअड़ा आहियूं साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह जा, जिते हर मेले ते वञी हर साल पंहिंजी हाज़िरी भरींदा आहियूं ऐं साईं जे रोज़े खे ॾिसी असली दिलि खे सुकून अची वेंदो आहे। यकीन पुछी न हैदर, दिलि खे सुकून अची वेंदो आहे। हा यार हैदर, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी सिंध में धारिया चवनि पिया, सिंध जा वसीला खपाए सिंध खे टुकड़ा कयो। असां सिंधी छा पिया चऊं, सिंध बि हूंदी, सिंधी बि रहंदा, सिंधू दरिया बि वहंदो। आख़िर सिंधी छा चवणु चाहिनि? सिंध जिए सिंध, सदा जिए, सदा जिए। हाँ जी। आकाश, मुझे पुट हैदर जी हिन हफ़्ते में शादी आहे ऐं ॿिए हफ़्ते में तूं वञी पंहिंजी शादी जूं तयारियूं कर। सच्चा चाचर? हाँ वॾी वॾी महिरबानी। बाबा तुझो ये अचानक फैसलो, इन जो मतलब ही कोन समझो। छा मसलो आहे? मुंहिंजी शादी वरी मथे हफ़्ते में, सूंहं जी शादी। आख़िर ॻाल्हि छा आहे बाबा? हैदर पुट, रुस्तुम खान सूंहं जो रिश्तो घुरियो हुयो पंहिंजे पुट शेर खान जे लाइ। ज़िद करे रहियो। पर बाबा तो शेर खान खे इहो न ॿुधायो छा त सूंहं आकाश जे नाले थियल आहे? हैदर पुट, रुस्तुम खान खे इहो बि चयुमि त सूंहं जो रिश्तो आकाश के थियल आहे, पर उहो ज़िद त अटकियल हुयो, मुंहिंजी हिकु बि न ॿुधाई। शेर खान जी इहा जुर्रत जो असांजे नंगनि में की अथई, इन शैतान जो ॿई अखियूं कढी कांगन ऐं कुतनि खे न खाराई न त मुंहिंजो नालो हैदर न आहे बाबा। अॼु मां हिनखे ज़िंदा न छॾींदुसि, न छॾींदुमि। हैदर, ही वक्त जज्बाती थियण जो न आहे। अच मूंसां, अच। अब घर में कोई भी कोने, अब आज घर में कोई भी कोने तो केड़ो बार मुझे गधा ते आ। अरे हेॾे कमदार, इहो पियो छा थो ॻाल्हाई पंहिंजे लेखे हलण अलू? अरे रे बशू बिशनी, पंहिंजे लेखे कोन थो ॻाल्हायां, मां हिन घर जी भितनि सां शितनि सां थो ॻाल्हायां। कहिड़ो बार तुंहिंजे गधा ते आ जो मां ॻाल्हायां थो त तोखे छाजो एतिराज़ आहे? मुंहिंजे गधा ते बार छा हूंदो, तुंहिंजे ते हुजे। पर मुंहिंजी दिलि थी चवे कमदार हलण अलू त तोखे, मुंहिंजो मतिलबु आहे त तुंहिंजे गधा खे ईअं सिंगारियां जीअं घोट जी कार सिंगार भी आहे, सो भी पंहिंजे लेखे भाउ। इहो ॿुधाए बशू बिशनी त इहो एॾा ही हथ तो हलाई, भला जाओ है या भॼी आयो है? भला तूं भी हिते आए हैं या ईअं भॻो हलियो वएं? मां उॾी आयो त पंहिंजे गॾह ते। कहिड़ो बार आहे तुंहिंजे गॾह ते? मुंहिंजे गॾह ते न तुंहिंजे ते ई हुजे, पर ॻाल्हि ॿुध। हा, हाणे हिकिड़ो मां तोखे सुवालु ॾींदुसि, जे भञी वएं त पोइ सही वाह वाह, जे न त तई पोइ लठ पई आहे थी हितड़े अजर खान जी। हाणे ॿुध बशू बिशनी, तूं कमदार अलण सां तो सवाल जवाब करण आयो आहीं। मां इहो भला को अहिड़ो चरियो आहियां छा? चरिया मां रईस रुस्तम खान जो ख़ासि माण्हू आहियां। रईस शेर खान जो छा चइबो आहे, ख़ासि चमचो। बस कर तो की ख़बर पई? पंहिंजे लेखे ए सवाल हाणे ॻाल्हि ॿुध, ॿुधाए। छॾ सुवाल खे। न
सवाल नथो अचे अरे यार पढ़लो आ जट्टा तोखे केडी खबर सवाल कीअं पढ़ियलो आहे पोइ सालो कंदो मैं तो असली भञी न सघंदे प्राण छॾे न के हां छॾऊं था तकड़ न कर बुख लगी थी आ हाणे ॻाल्हि ॿुध हां हाणे था खेॾूं रांदि कोडी 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 हा हल रे कोडी 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 बेच जाए बाबा बेच जाए तकड़ न कर मां ॿुधायां थो हां हा कोडी 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 शादी यारे मल था खेलो मुटा बोलो थींदो बीहो पाजे लेखे हां हाणे हीअं था कयूं कीअं के हां बस क्या मां सम्झी वियुसि त तूं डिॼणो आहीं हां दिले पाउ ॾिसो हाणे मल था कयूं मल जो जोड़ो लॻे लगो हां संतरो बद पुट बद भले संतरो बद पर पुट ॻाल्हि ॿुध हां पंहिंजा उलबा भंजराणा अथई न त एम्बुलेंस घुरा बुद्धा बी तकड़ न कर मुंहिंजा उज़बा मज़बूत हने वॾेर जा टुकर पेट में हराम खाई खाई मां बची वियो हां हा भोतार जे गॾह ते अॼु मरी वए पुट उफ टुकर बी हां बी हिकिड़ो मिंट हाणे बी जाए हा बीठुस ख़्याल सां त वही न वञे हवा आहे ॿुध ॿुधाए कमदार हलण हाणे हिकिड़ी मल कंदासीं हा जेकॾहिं मां मारियो मां न हा त पोइ हिन तुंहिंजनि जे शहर में कीलींदो मां हल ठीकु आहे मल त खेड़ी त कोन थो रुगो हवाल थो करी इहे छते कोरीअ वारा हवाल छॾ बाबा संतरो बद लाहे हवाल खेॾंदे हा खेॾंदे बिल्कुलु हाणे चङो कीअं न खेॾंदो साईं मार पए हराम जा टुकर खाई खाई डंडो थी पिया उज़बा भञी विझंदो मार पए ते करे मिड़ई चारो कयांसि न त हणी हाणे संभरजी जाए हा छा थियो मिर्गी वधी या मिर्गी छा थियो मरी त नवे शोरो पए न गिची में निभागो बिशनी इहो कमतार हलण हा ॿुधाए बशू बिशनी पुट हिते पी जाए हा हेॾे ॾिस हीअ मुंहिंजी ॾाढ़ी आहे हा मां वञा थो थोरो छेड़ो लाहे अचां छेड़ो मोटी अचां थो पर बीह जाए ज़रूर मोटी जाए मोटंदुसि ईअं न मूंखे टप जमी अची न चंडा हेॾे ॾिस मां बि वाइदो थो कयां वाइदो हा हल मोट कर मोट हा चङो मार पए ते करे भॼे न उदबा बशू बिशनी कमदार हलण सां विढ़ंदो मल जो असांजा पटका बुडन ते हन यार बाछा अहिड़ा लूसी लपाटी छा कंदा असांखे पाणी ढुक पियूं खुशकी वठी आचार जे घर जे दिलनि जो पाणी बि सुकी वियो आहे अॻे वॾड़ा न चवंदा त जंहिं घर में गह पी हुजे तुंहिंजो ठिकरनि जो पाणी बि सुकी वेंदो आहे हे बि निभागो संग नथो ॾे भोतार खे असुल गह पीअ में घर उॾी वियुसि तकड़ न कयो पाणी पीअण जो निभागो ज़हर त न मिलायो त अचे कमदार लड़ पिए त मरे हलो तकड़ो पाणी पियो ताक़त पहुचा मरां त पोइ भोतार गिची में न पवां न भॼोड़े कमदार त किथे रस्ते में मरी न पवी छो त ॿार त नाहे मुंहिंजे गॾु बादल सच पुछी न त इहे वॾा माण्हू असां ग़रीबनि खे ख़ुशि ॾिसी असुल अंदर ही सड़ी विधो सन त हिननि जी यारी छो आहे हिननि जी पाण में ॿधी छो आहे मां त चवां थो त माल में तव्हां लॾे हलूं त असांजी बहितरी आहे पर तव्हां मुंहिंजी ॻाल्हि भला भाग मुंहिंजा कमाल जी तव्हां ॿिन्ही जी यारी आहे छल तव्हांजी यारीअ खे कंहिंजी नज़र न लॻे शेर खान अॼु अचण जो मक़सदु ॿुधाए वाह कमाल जी कौड़ी ज़बान अथई ऐं जिस्म में ताक़त बि अथई
शेर खान हितां निकिरी हलियो वञ हिन घर जा दरवाज़ा तुंहिंजे लाइ हमेशह हमेशह जे लाइ बंदि थी विया आहिनि छो हिन घर जा दरवाज़ा मुंहिंजे लाइ बंदि थी विया आहिनि आख़िर मां बि त तव्हांजो यार आहियां ना आहे तूं असांजो यार ना आहे यार मां तव्हांखे पंहिंजो यार सम्झी हिकु उमेद खणी आयो आहियां कहिड़ी उमेद साईं रे मूंखे कंहिं माण्हूअ जी चोरी कराइणी आहे हिकु ॻाल्हि कन खोले ॿुध शेर खान असां न कंहिंजी अॼु ताईं चोरी कई आहे ऐं न ई तुंहिंजे चवण ते कंहिंजी चोरी कंदासीं भला भाग मुंहिंजा कमाल जा माण्हू आहियो छल तव्हांजी यारीअ खे कंहिंजी नज़र न लॻे बादल मां शहर मोबाइल में बैलेंस कराए चाह ठीकु आहे यार हैदर मोटण वारी कजाए हा बादल वञी थो मोटा तूं परेशान न थी जाए ठीकु आहे सुआ मूंखे मथे में ॾाढो सूरु पियो आहे मां अंदरि हली सुम्हाए थो हैदर अचई मूंखे उथार जाए हाज़िर हा सची मां भाॼी चाढ़ी आई आहियां उहो त ॾिसां किथे सड़ी न जल्दी थिए भाग मुंहिंजा कमाल जो हुस्न अथई तोखे हर हाल में सुहा पंहिंजी कुंवार कंदुसि छो त शेर खान जी चए ते दिलि ईंदी आहे शेर खान उनखे हासिल कंदो आहे मां ज़हर खाई मरण पसंद कंदसि पर तोसां शादी करे कोन कंदसि मरण तो तोखे मां भी कोन ॾींदुसि शेर खान आज तुझी जिंदगी जो आखिरी ॾींहुं आहे बादला शेर खान भी एतिरो कमज़ोर ना है अचु अथई दम त ॿ पाणी करे ॾिस अच हैदर अच ही ॾिस पंहिंजे यार जा कम तुझी गैर मौजूदगी में अकेला पंहिंजो फ़ाइदो पियो वठे बादल जी नज़र सूंह जी इज़त ते हुई जे वक़्त ते मां न पहुचा हा त तुझी इज़त त कंहिंजी बि कोन रहे हा
इहा जो की यारी कमाल करे छड़ो तव्हांजी यारी हैदर कमाल पर खेरा भला भाग मोचा बादल बादल बेहया बेनीब का बेशरम हवस परस्त इंसान माथो चवा निकरी वन किथे मुझे अथा मरी न पवे हैदर मां हवस परस्त न आहियां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी यार माथो चवा निकरी वा तो बहजारी मुझा अदाज जी यारी हैदर रेस शेर खान मुखे उता कते सब कुछ बुधाए छॾियो छा त टाइम अची वियो आहे यार जूं नज़रूं यारन जे नंगन में तो बहजारी अॼु जी यारी भलदा जेको थियणो आहे भली थिए कहिड़ो बार मुंहिंजे गॾह ते आहे को गॾह मुंहिंजे ते बार बक न कमदार पर याद रख हैदर खान जेकॾहिं असांजे घर जी का बि रन अहिड़ा हरकत करे हा न त कसम परवरदिगार जो उहा हिन महिल कबर में हुजे हा ऐं हो कमीनो बादल बि ज़िंदा न घुमे हा पर ख़ैर तव्हांजी मर्ज़ी हूअं बि माण्हू मारणो वॾी ॻाल्हि तो त अॼु ताईं मूं वांगे झिरकी बि नाहे मारी माण्हू कीअं मारींदे बस कर ॻाल्हि ॿुध सचु सोरो कोड़ो हूंदो आहे इन तूं पंहिंजे दुश्मन खे हिन धरतीअ ते ज़िंदा न छॾ त बहितर अथई तो बहजारी अॼु जी यारी बाबा तो निकरी वन तो चवा छन मुखे बाबा छन कमान गप्पा करे कुत्तन के खारास अन्ना मां जियरो मरी नया मुझी धी के तू मारी दे बाबा मां मेरी ना हो बाबा अदा है तो मां मेरी ना है मुझे भरोसा गयो बाबा तू मेरी आई मरंदिया तू मुझे था बाबा मुझे भरोसा गयो सुआ दिया तू औरत जात आई तू ते भरोसो केर भी न करे सकदो तू हल अंदर अदा तू शेर खान तो के बादल के बनाए तो चाहे तो मुझे कसूर ना है अदा सुआ देखो ता शेर खान इधर पुट सुआ जी इज्जत ते हमलो थियो ए मारी नी सुआ के तो वाह हैदर पुट वाह जिक्र तू तो यो फैसलो है ना त पेरे हली बादल के ता मारियो जे असा जी इज्जत ए गिरत में हथ में जान हथ बुदा बादल आज तो के बख्श न करो साईं बादल मर दे हैदर जी था मर दे
अल्लाह मुझी दां तोखे आए तू ही इन्हनि दुनिया वारनि खां वधीक बहितर इंसाफ़ करे सघी थो अल्लाह तोखे तुंहिंजे नबीअ जो वास्तो हिन शेर खां जड़े इब्लीस खे नीसो नाबूद करे छॾ सोहा आकाश मूंखे तुंहिंजो इंतज़ार हो मूंखे तुंहिंजो इंतज़ार हो आकाश सोहा ही मां छा ॿुधी रहियो आहियां सॼे ॻोठ में इहा चुरपुर पई हले त तुंहिंजा ऐं बादल जा पाण में नाजाइज़ तालुकात आहिनि न इहो सभु कूड़ आहे आकाश सोहा तूं हाणे मुंहिंजे तरफ़ खां आज़ादु आहीं मां तोसां शादी हरगिज़ नथो करे सघां मां तोसां शादी करे कंहिं जा ताना आई मिलना सांदुमि पर आकाश हाँ तो तुझी मोहब्बत आया तू तो मुझे भरोसो करा मेरी ना आया मुँह भी तो सब प्यार कहवा बादल तो मुझे भैरत वांगरा सुहा तू कुछ भी चओ मां तुझी न ॻाल्हि ते नथो मञा छो त तुंहिंजे ऐं मां जे विच में हिकु दरार पइजी चुकी आहे उहा दरार जेका जॻह में पवंदी आहे जॻह बीठी त हूंदी आहे पर भरवसे जे लाइक़ु नाहे हूंदी मां हाणे हलां थो तूं मुंहिंजे तरफ़ खां आज़ादु आहीं आज़ादु आहीं आज़ादु आहीं सुआ मां पंहिंजी बेगुनाही जो सबूत हिक न हिकु ॾींहुं ज़रूरु आणींदुसि जंहिं मक़सद लाइ शेर खान ही सभु कुझु कयो आहे हाणे हिन धरती ते इहो शेर खान कोन घुमंदो तू ही मूंखां कहिड़ो इम्तिहान पियो वठी तू ही मुंहिंजे मथां छो विझे किराई अल्लाह छो विझे किराई दे मुझे माफ कर सुआ मुझे माफ कर चाचा तेरा सुआ जी जाता थे बाहर माँ करो माँ बादल ना बादल तो परे पोइ सुआ जी जाता थे बाहर माँ कयो नही माँ आया बादल नही ना है मुझे माफ करो बेहया बेशरम अरे तहां जड़न ज़ालिमन केतरी नी गरबन न्याणिन जा घर उजारिया हूंदा तहां खे शर्म नथो अचे अरे मरो नथा
हिकु ॾींहुं मरणो अथव हीअ दुनिया फ़ानी अथव कुझु बि न रहंदो हिते हीअ दुनिया छॾे वेंदव हिन दुनिया लाइ न कयो जेको कुझु करिणो अथव हुन दुनिया लाइ कयो जंहिंमें मौत ई न आहे ओड़े ज़ालिमो ग़रीबनि ते रहम कयो ग़रीबनि बचड़नि रनुनि ज़ालुनि उन्हनि जी ख़िदमत कयो त ख़ुदा राज़ी थिएव अरे कहिड़ो मुंहुं खणी ख़ुदा सां हली मिलंदव बेहयाऊ बेशर्मऊ वाकई मां वॾा ज़ुल्म कया आहिनि पर मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे मां हीअ ज़िंदगीअ में कॾहिं बि ग़लति कमु न कंदुमि ऐं मां भलाईअ वारा कम कंदुमि दादा मूंखे माफ़ कयो मूंखे माफ़ तोखे असां माफ़ करे छॾियोसीं असां ग़रीब करे छा था सघूं तोखे माफ़ शेर खान तोखे माफ़ कयोसीं बाबा आकाश तो मुखे फिटी करे हलियो हुयो हमेशा जे लाइ बाबा सुआ धीअ जेकर तोखे आकाश छॾे वियो आहे न हाणे हीअ त तुंहिंजो हथु बादल खे बादल मुंहिंजी सूंहं जी पारत अथई